मेहर भरसां ॻोठ मीरपुर में घर जे कमरे मां जनवरी 2025 में शादी कंदड़ नारी जो लाश हथ आयो आहे। नारी शबाना जो लाश संदसि वालिद हाजी खान चांडियो घर मां खणाए फरीदाबाद थाणे ते पहुतो, जिते पुलिस खेसि तिबी चिकास लाइ लेटर ॾेई मेहर मोकिले छॾियो। तालका अस्पताल मेहर में नारी जे वालिद हाजी खान चांडियो जो चवणु हो त मूं पंहिंजी न्याणी जी 2 महीना अॻु दिलबर चांडियो सां शादी कराई हुई। मुंहिंजी धीअ खे मुड़ुस ऐं सहुरो मारकुट कंदा हुआ। गुज़िरियल ॾियारे खेसि तशद्दुद जो निशानो बणायो वियो। अॼु कमरे में रसनि सां ॿधी तशद्दुद करे खेसि क़त्ल कयो वियो आहे। होॾां नारी जे वालिद पारां क़त्ल जे इल्ज़ाम बाद फरीदाबाद पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। जो नालो आहे हाजी खान चांडियो, ॻोठ मीरपुर फरीदाबाद वेझो असां वेठा आहियूं। असांजो पंहिंजो ॻोठ में रिश्तेदारी हुई, मुंहिंजी जेका फोत थी वई आहे, मर्डर थी आहे, क़त्ल थी आहे, मुंहिंजी न्याणी आहे। इहा जनवरी खां अॻु में जी शादी कराई हुई। इहा आहे ॾिनल दिलबर खे ऐं उनजो सहुरो रसूल बश्क ज़ात जा लारिजा चवंदा आहिनि, उहे बि उते हुन न्याणी खे हिननि बार बार मारणु कुटणु ऐं टार्चर करणु शुरू करे ॾिनो। पोइ हिकु दफ़ा हिननि जो असांजो मसइलो थियो, मां घर न्याणी खे वठी आयुमि, जेको वॾा धक लॻल मां थाणे ते वठी पई वियुमि, पर सभिनी ॻोठ वारनि झलियो त महिरबानी करे हीअ उन्हनि खां ग़लती थी आहे, आईंदा ईअं न थींदो, कावड़ में जेकॾहिं कयो आहे तूं हीअं थाणे ते न वञ। त पोइ मां हिननि खे बिरादरी राजूणी जे तौर ते सभई ॻोठ वारा आया, मां हुननि खे वापसि उहा छोकिरी मोटाए ॾिनी। तो अॼु मां ख़ैरपुर हुयुसि, त सुबुह कल्ह बि छोकिरी खे मारियूं कुटियूं, त मूं हिकिड़े ॻोठ वारे खे फ़ोन कयो त महिरबानी करे तूं हिन वञे छोकिरी खे छॾा, छोकिरी खे बेगुनाह क़त्ल था कनि, जवाज़ बि नथा ॿुधाइनि, बेगुनाह हक़ुगुनाह पंहिंजो मारियूं पिया। पोइ उन चयो मां वेंदुसि। वरी अॼु मां ख़ैरपुर हुयुसि, त वरी मूंखे कार आई त अॼु बि छोकिरी खे कमरे में बंदि कयो, रसोई में गिची में विझी, रुमाल गिची में विझी गेलनि था ऐं मथां सिरट आहे, धक ऐं जेको सो हुनखे लठियूं हणनि था पिया। त मूं हुनजे माइट खे फ़ोन कई, तूं वञ, महिरबानी करे तूं वञ हिन छोकिरी खे छॾा, मां ख़ैरपुर आहियां थधी वापसि में। मां आयुसि त छोकिरी जो क़त्ल करे गाॾी में खणी लाश लिकाईंदा वतनि पिया। पोइ मूं हुननि खे ॻोल्हे खोले वञी लाश कार मां कढायो ऐं कढाए थाणे ते वियुसि। हींअर असां पोस्टमार्टम लाइ बीठा आहियूं। मुंहिंजो आला अख़्तियारनि खे जीअं त SHO फरीदाबाद, DSP मेरठ, SSP दादू, DIG हैदराबाद, IG सिंध खे अपील आहे, पुरज़ोर अपील आहे त हीउ मर्डर जेको मुंहिंजी न्याणी सां बेगुनाह कयो आहे, सभिनी जूं न्याणियूं आहिनि, बेगुनाह उन्हनि खे मर्डर कयो थो वञे, तंहिं करे इन्हनि खे सख़्त खे सख़्त पकिड़े इन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं इन्हनि खे जल्द जल्द गिरफ़्तार करे इन्हनि खे अदालत जे कटण में। नाला छा आहिनि? हिकिड़ो जेको वॾो जेको मुड़ुस माई जो हुयो, उनजो नालो दिलबर हुयो, ऐं दिलबर जो पीउ आहे रसूल बश्क, ऐं हुनजी घरवारी ऐं हिकिड़ो हुनजो ॾेर आहे दिलशेर। इहे 4 माण्हुनि इहो मर्डर कयो आहे, क़त्ल कयो आहे। मुंहिंजो SP खे पुरज़ोर अपील आहे, दरख़्वास्त आहे, रिक्वेस्ट आहे, ख़ुदा जे वास्ते हिन न्याणी सां इंसाफ़ कर। तोखे बि SSP साहिबु न्याणियूं हूंदियूं, DSP साहिबु तोखे बि न्याणियूं हूंदियूं, जेकर तव्हांजी कंहिं न्याणी जो बेगुनाह क़त्ल थिए त छा तव्हां ईअं चुप करे वेंदो? हींअर जी हींअर मुंहिंजी दरख़्वास्त आहे, हींअर जो घरनि ते कड़ो करे, गिरफ़्तारियूं करे, हुननि जा घर ज़ब्त करे, हुननि जो अनाज माल ज़ब्त करे, जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खणी ऐं अदालत में पेश। गिरफ़्तारी न थी आहे? हा, गिरफ़्तारी न थी आहे। ऐं बाक़ी हा, जेका छोकिरी मरी वई आहे, हिनजी ससु हिन सां गॾु, हुनखे असां पकिड़े थाणे ते ॾेई आया आहियूं, मुनवर जांडे वटि। हुनजो नालो आहे शानी, हुनखे असां थाणे ते ॾेई आहियूं। बाक़ी ॿिया 3-4 जवाबदार महिरबानी करे गिरफ़्तार करियो। SHO फरीदाबाद मूजिबि नारी जो वालिद लाश थाणे ते खणाए आयो, खेसि पोस्टमार्टम लाइ मोकिलियो वियो आहे ऐं वाक़े बाबति जांच करे रहिया आहियूं। पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, मेहर।